बाबा असल में बात ये मैंने प्लाट लिया है नूरदीन भाई, ये प्लाट लिया है, आपको वो प्लाट दिखाने भी आया हूँ। अब आपका ये काम है सिर्फ हमारे पे सफ़ा थोड़ी मेहरबानी करना कि हे सजो जेको गंद बंद है न ये सजो खणाओ। ये कचरा? हाँ कचरा सजो खणाए के कचरा हमारा काम नहीं है, ये कचरा आप सफाई करवा के दे। जो बस सुनो इधर जो आएगा तो मजदूर तो सजा सफा होगा ना। ये सजा गचरा वण बण ये बुआरी सजा इनको देगो है ना, देगो देखते नहीं तो एक हाँ। मजदूर लगा देंगे। हाँ तो वो उठा के इनमें साफ करो, ये मेहरबान कर। भाई इधर मैं करूँगा 60 गज का है मैं ये समझी। अब नीचे में 2 कमरे बनाऊंगा, उसके बाद वरी सामो वरी के एक डाकण होगी, डाकण के बाद वरी उन जे मथा ही दूसरी छत के ऊपर वरी 2 कमरे। 60 गज में क्या बनेगा? वो घर ही बनेगा, को मैं वाड़ा नहीं बना रहा हूँ, को मैं इधर थोड़ी गऊ नहीं पिएंगे, समझदा करो। वो इहो ये मेहरबानी करके ये मुझे सजा जो जितना पैसा आए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम भाईजान। अल्लाह साईं ओ मुझा अल्लाह साईं छॾे से यार हेॾे हथ तो बधाए छॾे बस तूं वञ मूंखे न सलाह न आहे मूंखे तूं वञ बस कुझु न थियो असां हिते वेठा आहियूं ॾिसूं पिया हिन शइ किरी पई आहे बस तूं वञ हा तूं वञ बाबा तू वञ चवई तूं वञ तोखे चए थो तूं वञ तो मां तोखे तो तू वञ चवई तो तोखे तो तुम जाओ यार इधर से। हाँ ये आपको बोल रहा है जाओ। मैं आपको बोल रहा हूँ कि तुम जाओ, हम इधर थोड़ा काम ओके नहीं तू इसके चवण में क्यों लगता है, तू नहीं जाओ ना, तू तो मेरे साथ है हो ना। मैं खड़ा हूँ बाबा इतां सा गड्डा है मूसा गड्डा है साईं ठेकेदार इतां साईं माने किना किना माण्हू छो घुमनि? जॾहिं किना मूंसां गॾु रहनि था भित भित सां त झट जे लाइ किना छो न घुमनि। अच्छा गॾु हिकिड़ो हिकिड़ो तव्हां गॾु ॿियो बि हूंदो आहे वॾनि वारनि वारो। बस छॾे बाबा हाणे कहिड़ी कूड़ी कहिड़ी सची ऐं जॻह ठाहिराइण प्लाट है तोखे चओ तो उर्दू में ॻाल्हाए मां त तोसां सिंधी ॻाल्हायां न तो तुम्हारे से उर्दू ॻाल्हाता हूं ना तो और विसर जाता है इससे ये सिंधी। तो बाबा 60 गज जो हे प्लाट आहे। अच्छा इहो मां ठाहे वतो आहे छा? हे मां वरितो आहे, हेठां 2 कमरा ठाराईंदुमि वरी मथां 2 कमरा ठाहे गज में छा ठहंदो साईं? सभिनी जा 60 जा ठहियल आहिनि। हे 120 गज जो हुजे त पोइ न हे 120 न हे बि 60 जो आहे भरिसां बि 60 जो मां विच में आहे। इन में गज में हिकिड़ो कमरो मस ठहंदो? ॿ ठहंदा छो हिन में हेॾो मां के ज़ाल मुड़ुस हूंदासीं हिकु हीअं ठहंदो हिकु हीअं ठहंदो विच में घिटी हूंदी। अच्छा हा अॻियों हिते मां किचन ठाराईंदुमि वरी हिन पासे खां ॾाकण हूंदी हीअं वेंदुमि हीअं वियुमि ओ ओॾे मथे वियुमि अॼु अच्छा मथे कमरे में वियुमि उते 2 कमरा हूंदा। लही चो थोरो लही चो मां ॾाकण आहे हा आहे हे तां लही आहे। अच्छा समझ यही मैं बोलता हूँ इसको कि 60 गज में क्या 2 कमरे तू कैसे इसके बने? भर नहीं लो, तुम्हारे को पैसे दिए तुम पिला ठेकेदार हो बस मुझे ठीके में दिया है तुम मुझे कमरा ठा के दो। नहीं, मैं तो बना के दूंगा आप जैसा बोलेंगे। बस सही है ये सारा तुम कचरा उठाओ बात को खत्म करो भाईजान तुम भी जाओ हेलो। अच्छा हाँ वो मजदूर में लाऊंगा। हाँ मजदूर तो एक ही 2 मजदूर या 2 मजदूर लेकर आओ ये सारा कचरा उनमें ट्रैक्टर में डाल के लेके जाओ पैसे में दे रहा हूँ। सिंगल स्टोरी है डबल स्टोरी था? डबल स्टोरी है भाईजान नीचे 2 है ऊपर भी 2 है ये कुत्ते अगोड़े खाने मथा समझ में नहीं आ रहा। छजो भला केतिरो ॿाहिरि कढंदा? छजो न कढंदासीं रोड खां ॿाहिरि न कढंदासीं अंदर ही कढंदासीं हिते किचन ठहंदो हेॾां ॾाकण थींदी होॾां 1 कमरो होॾां कमरो वरी ॾाकण जे मथां 2 कमरा कुल 4 कमरा ठहंदा बस। 60 गज आहे नंढो प्लाट? नंढो हुजे या वॾो हुजे मां वरितो आहे न तूं मुंहिंजे घर वारनि खे एतिराज़ न आहे तूं छो तूं हिकिड़ी माना तव्हांजी दरख़्वास्त करणी बाथरूम ॿाहिरि न कढिजो घिटी सोड़ी थी वेंदी आहे। बाथरूम ॿाहिरि कीअं सॼो प्रोग्राम अंदरि थींदो न साईं लाड़काणे में ॾिसो तव्हां तक़रीबन बाथरूम सभिनी ॿाहिरि कढी हे लाड़कानो आहे न ही त कराची आहे। मां जो हर हुनजो ज़िक्र करे थो हे हिते मां पंहिंजो जीअं ठारायां अलाए मां बाथरूम ॿाहिरि ठारायां छा कयां पैसा मुंहिंजा अकुल मुंहिंजो तुंहिंजो कमु मां तोखां सलाह वठां थो। धिकी बि ॿाहिरि घणी न कढराइजे बाबा धिकी ते ठाहींदुमि न को ॿाहिरि माण्हू घुमे फिरे थो त हुनजी धिकी ते ठाहींदुमि न। ॿुधाए घणी ॿाहिरि न हुजे। बाबा तूं छॾ मूंखे बस छॾ तूं मुंहिंजे लाइ आज़ार न कर तूं बस हल हितां जान छॾ। अच्छा हा बस अरे हे शमसुद्दीन मेमन आहे दोस्त आहे असांजो हिकिड़े प्रोग्राम में ज़िक्र कयो आहे त यार असांजे प्लाट आहे तव्हांजे पाड़े में पर हिकिड़े किने माण्हू को कब्ज़ो कयो आहे तो हाणे बीठा आहियूं इंतज़ार में जेको जॻह ठाराए त हुनखे पादर हणी करे उथारियो आहे। छो मां किनो आहे ऐं मां कब्ज़ो कयो आहे पैसनि सां वरितो आहे छो पादर हणंदा ॻाल्हाए छा थो तूं? शमशाद मेमन वारो भाउ नहीं? अरे बाबा ना ही कब्जे जो यार छो चितू भाई इसको बताओ ये कब्जे का कब्जे का प्लाट नहीं है
कब्जे का है तो मैं काम नहीं करूंगा। अरे नहीं है भाईजान, नहीं है, मैं कूड़ हर को करना है। मसला ये है, कल को तुम यहाँ काम करोगे ना, वो मालकान आ जाएंगे, तुम्हें भी पुलिस में गिरफ्तार कर। ओ मेरा किस्सा नहीं डाहो, नहीं है भाई मैं नहीं करूंगा। सारे मजदूर भाई ठेकेदार मेरी बात सुनो, नहीं है कब्जे का नहीं, मैं बैठा हूँ ना जिंद ये आपका पड़ोसी है नहीं, इसको क्या करोगे, शैतानगिरी करता है, लड़ा आप क्लियर करो, बाद में मैं आऊंगा। मैं यार काम नहीं करता। अरे बात सुनो, नहीं है, एक मिनट ठोरो तो सही हुए, तू छो तो माण्हू भॼाई दो अचे मुझा के तो किसो ड्राई माण्हू था ॾिसनि, नहीं है कब्जे वारा बाबा। हिकिड़ी ॻाल्हि कही आहे, तू आपस में मसला सेट करो। अरे बुद्ध करो बाबा। वो बोल रहे हैं ऐसे में नहीं बोला है, अब ये बा ये बोला है ये न कर विना न मुझो कसम थी, कब्जे वाला प्लाट है। नहीं है भाई। मैं नहीं करूंगा बाबा। अदा ओ ठेकेदार बात सुनो यार, ॻाल्हि ॿुध यार, विञाई न असांजो किसो, छा थियो साईं? विञाई न असांजो ठेकेदार खे भॼाए छॾी, भला तुंहिंजी मर्ज़ी छा आहे यार, आख़िर हे ठीके में हे कब्जे वारो प्लाट न आहे, हे मुंहिंजो आहे 60 गज आहे, मां हिन ठेकेदार खे वठी आयुमि, चवे तो भित भित सां वा कुझु कमु ठाहींदो कर, ड्राईंदो न कर यार, कुझु ख्याल कर, तोखे फ़ाइदो कहिड़ो थो मिले। न न मूंखे हाणे यादि आयो, उहो पोइ घिटीअ में आहे ए 76 वारो जेको घर हुयो न, उनजे भरिसां हुयो 60 गज, हे बि 60 गज भुलिजी में तव्हांजो आहे। हा त भई तव्हांजो आहे त पोइ हिन जो मुंहिंजो छो कई, ठेकेदार खे भॼाए छॾ। मां हिकिड़ी ॻाल्हि कई, बराबरि आहे, कब्जे वारो आहे। कोई बि माण्हू मूंखे तंग नथो करे, सभु मेच्यूर ऐं सुलझणा वेठा, तूं अलाए कहिड़ो मुंहिंजे मथां अज़ाब नासिल थियो आहे। छा था कयो हाणे? हाँ छा था कयो? मुंहिंजो प्लाट आहे, मां त पंहिंजी क़बर खोटाईंदुमि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां चाह पी कयां, छा तूं हुते छा थो करे? भली ठारायो, ठेकेदार मूंखे न वणियो। न वणियो तूं सॼे पाड़े खे तूं बि नथो वणे, तोखे कढी छॾियो। किनो हुयो ठेकेदार, अचण में भलो न। हल बाबा हल हुते, हल हुते, बुआरी ॾींदो यार? ॿुहारी न ॾींदुमि, तूं खण सॼो सामान, तोखे 500 रुपए ॾियां थो। सामान आहे? सा इहो वण टिण खण, ये कचरो आहे। कचिरो आहे इहो खण, तूं हल, हुनखे मां छॾियां थो। कचरे वारो कीअं वरितो प्लाट? अरे कचरे वारो प्लाट न आहे, मां कचिरो पियो उहो कढाईंदुमि, इहो कचिरो खणाईंदुमि, कचरे वारो प्लाट वठिबो आहे छा? इहो खणाईंदुमि, हिनजे मथां जाइ ठाराईंदुमि न, सॼो कमु विञाए छॾाए, सॼो हुन तोखे ख़बर ई न आहे, जॾहिं न आहे कचरे वारो प्लाट, कचिरो पियो आहे त हुनजे मां कचिरो सफ़ा करे हिकु वरी घर ठाराईंदुमि न। छा थियो? हलूं बनूं जो यार, तंग थो करे, सॼी शैतानगिरी करे तो, जो मुंहिंजो जेको आहे ठेकेदार भॼायो अथई, चए 60 वारो गज आहे, ऐं चई जेको आहे कब्जे वारो आहे, शर्म अचणु घुमई। असां इहो पाण पचा सोच तो कयो थी तूं मूंखे, सोच तो कयो थी तूं मूंखे, मां तोखे तो चवां तूं वञ। 60 गज जो आहे, इधर में 18 छा? इधर 18